ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में CTD कार्रवाई कई है जंहिंमें ॿ ॾोहारी गिरफ़्तार कया विया आहिनि। जवाबदार वलीद ऐं रहीम बाबर वटां 2 पिस्तौल ऐं 1 गोलियूं बरामद कयूं वयूं आहिनि। गिरफ़्तार जवाबदार क़त्ल, स्ट्रीट क्राइम ऐं ॿियनि वारदातुनि में मुलवस आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची में CTD कार्रवाई कई है, 2 ॾोहारी गिरफ़्तार कया विया। जवाबदार वलीद ऐं रहीम बाबर वटां 2 पिस्तौल ऐं गोलियूं बरामद कयूं वियूं आहिनि। तर्जुमान CTD मूजिब गिरफ़्तार जवाबदार क़त्ल, स्ट्रीट क्राइम ऐं ॿियनि वारदातुनि में मुलवस आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में CTD जी कार्रवाई जंहिंमें 2 ॾोहारी गिरफ़्तार कया विया आहिनि। जवाबदार वलीद ऐं रहीम बाबर वटां 2 पिस्तौल ऐं गोलियूं बरामद कयूं वियूं आहिनि। तर्जुमान CTD जो इहो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार क़त्ल, स्ट्रीट क्राइम ऐं ॿियनि वारदातुनि में मुलविस आहिनि। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। कराची में CTD कार्रवाई कई है जंहिंमें 2 ॾोहारी गिरफ़्तार कया विया आहिनि। जवाबदार वलीद ऐं रहीम बाबर वटां 2 पिस्तौल ऐं गोलियूं बरामद कयूं वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूद है। जी गाज़ी झंडीर, कहिड़ा तफ़सील आहिनि कार्रवाई जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, CTD की अहम कार्रवाई है कराची में। CTD जे तरफां जारी कयल तस्वीर में ॿुधायो वियो आहे त टारगेट किलिंग वारे सेल जे तरफां ये कार्रवाई है। टारगेट किलिंग खिलाफ जो काउंसिल शूटिंग जो सेल है उन्होंने 2 इंतहाई अहम जवाबदार गिरफ़्तार करने की दावा की है। CTD मूजिब एक जवाबदार वलीदाद है, जो रहीम बाबर बलद नाले सां आहे, जिनके मॉडल कॉलोनी वाले इलाके में हथियारन समेत CTD गिरफ़्तार किया है। पुछा ॻाछा दौरान जवाबदार मुख़्तलिफ़ संगीन क़िस्म की वारदातुनि जो इंकशाफ किया है। CTD मूजिब जवाबदार के खिलाफ पाकिस्तान थाने समेत PIB कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में मुख़्तलिफ़ क़िस्म जा संगीन इल्ज़ाम तहत क्रिमिनल केस दाख़िल आहिनि। CTD जे हिन कार्रवाई खे इंतहाई अहम कार्रवाई करार ॾिए पई है। CTD जो दावा है जेके जवाबदार आहिनि ॿई उहे इंतहाई ख़तरनाक क़िस्म जा ॾोहारी आहिनि, जिनखे CTD गिरफ़्तार करे वरितो आहे। जी ठीक है गाज़ी, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।